अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम तारीख़ सां गुफ्तगू ऐं मां तव्हांजो मेज़बान ग़ुलाम नबी मोराई। नाज़रीन, दुनिया जा मुफ़क्किर इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त तारीख़ जो मुतालियो इंसान खे बहादुर बणाए थो ऐं हालतुनि सां मुक़ाबिलो करणु सेखारे थो। हिन सिलसिले में असां तारीख़ सां शख़्सियतुनि सां मिलंदा आहियूं। अॼु प्रोग्राम ॿियो आहे जेको असां साईं गौस अली शाह साहिब जिन जो पहिरियों प्रोग्राम तव्हां गुज़िरियल हफ़्ते ॾिठो। अॼु ॿियो प्रोग्राम आहे ऐं उन ॿियो प्रोग्राम जे लाइ हिकु दफ़ो वरी साईं तव्हांखे वेलकम। महिरबानी साईं, ॻाल्हि इहा आहे त गुज़िरियल प्रोग्राम में त असां काफ़ी ॻाल्हियूं करे आयासीं अयूब खान जे रिजीम ताईं ऐं पाकिस्तान जो ठहणु, पर हिकिड़ी ॻाल्हि जेका तमामु अहम आहे, जेका वरी मां उहो सुवालु पुछंदुसि हुन ते त सिंध में 1946 में 2 इलेक्शनूं कीअं थियूं? सॼे हिंदुस्तान में इलेक्शन्स थी वियूं जनवरी 46 में, ॻाल्हि जंहिंखे 75 इलेक्शन था चओ या 76 इलेक्शन था चओ। सिंध में 1946 में 2 इलेक्शनूं कीअं थियूं? हाणे जेको मूंखे ॼाण आहे उहो मां एक्सप्रेस करे थो वञा त उन में छा हो जो जेकी पार्लियामेंट्री कमेटी उनजो चेयरमैन हो साईं GM सैयद। उन पार्लियामेंट्री कमेटी जेके मथे रिकमेंडेशन्स मोकिलियूं उन में साईं GM सैयद जो 11 सीटुनि ते इख़्तिलाफ़ हो, जंहिं इख़्तिलाफ़ी नोट लिखियो जॾहिं मथे वियो क़ाइद मुजिन 45 में, त हुन चयो त आई कैनॉट अफोर्ड दी अपोजिशन ऑफ मिस्टर GM सैयद। तंहिंजे करे हुन हिकु रिकंसिलेशन कमेटी ठाहे साईं GM सैयद ॾांहुं मोकिली त वञो, छो त सॼी पार्लियामेंट्री कमेटी हिकिड़े पासे आहे ऐं चेयरमैन ॿिए पासे आहे। तंहिं करे साईं GM सैयद खे चओ त हीअ ॻाल्हि खे मञे। ख़ैर, उहा रिकंसिलेशन कमेटी आई, जंहिं GM सैयद साहिब सां ॻाल्हायो। GM सैयद चयो त जेको आहे सो चलो 11 सीटुनि खे छॾियो, ही 3 सीटूं सैयदनि जूं आहिनि। हिकिड़ी मेहरापुर जो सैयद पंहिंजो हसन बख्शा शायदि हितां जो आहे सकरन जो, न इहो मेहरापुर जो साईं मोहम्मद अली शाह, हा साईं मोहम्मद नौशर फिरोज़ वारो, ज़फ़र अली शाह जो पीउ, ऐं ज़फ़र अली शाह जो पीउ, ऐं ॿियो हसन बख्शा, ऐं टियों साईं ग़ुलाम नबी शाह शायदि हितां जो, साईं ग़ुलाम नबी शाह न, उहो साईं मुज़फ़र शाह जो वालिद, उहो नालो छा हुनजो? साईं ग़ुलाम नबी शाह आहे शायदि, ग़ुलाम मोहम्मद हुनजो चाचो। उन साईं ख़ैर जेको बि सैयद हो, नालो बि मूंखे हुनजो यादि आहे, पर टियों उहो। हाणे उहो आयो। हाणे ॻाल्हि इहा हुई त इन जे करे थियो छा जो पोइ साईं GM सैयद जो इख़्तिलाफ़ थी पियो, इलेक्शन्स थियूं, मुस्लिम लीग मेजोरिटी ज़रूरु खईं, पर पोइ छा थियो जो थोरी मेजोरिटी सिंपल तमामु हिकिड़ी 2 सीटुनि ते फ़र्क़ु हो। साईं GM सैयद जो मुखालफ़त कई त हुकूमत टुटी। मीरा मोहम्मद शाह बल्कि स्पीकर हो, त इस्तीफ़ा ॾेई अची हुकूमत मुस्लिम लीग जी बचाई हिकिड़ी सीट जे करे, ऐं पर पोइ हुकूमत बहरहाल टुटी पई, एॾी नाज़ुक हुई, ऐं तंहिंजे करे वरी सिंध में ॿियूं इलेक्शन्स 1946 में थियूं। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त इन सॼी सूरत हाल में साईं एतिरो पाकिस्तान GM सैयद एतिरो पाकिस्तान जो वकील ऐं साईं सपोर्टर, पोइ इहा सूरत हाल छा थी थिए, छो थो थिए? इहो छा सीटुनि जो सबबु बणियो त सीटुनि ते जो इख़्तिलाफ़ थियो त पोइ साईं मुस्लिम लीग छॾी? साईं जो जेको कैरियर रहियो आहे न साईं, त हू पाकिस्तान जो वॾो सपोर्टर रहियो आहे, पर सिंध जो सपोर्टर पाकिस्तान खां बि वधीक आहे। पर सिंध में बि वॾो सपोर्टर सैयदनि जो आहे। साईं जा जेके लाइफ जो स्टेजिस आहिनि त उन में त इहो साईं जो जेको प्रपोज़ल हो त बाबा ठीकु आहे 11 खे छॾियूं था, पर हे जेके 3 माण्हू आहिनि इन्हनि खे तव्हां अकोमोडेट कयो। ऐं उहे 3 माण्हू उहे हा जिन जी उते पंहिंजी पोज़ीशन हुई, ईअं न त को साईं उन्हनि खे पियो मदद करे, उन्हनि जी इहा पोज़ीशन त उहो ई बि इलेक्ट थी वञनि हा। पर उन ते जेको आहे ईअं न साईं, चङनि त साईं GM सैयद जा बि 4 मुखालिफ़ हूंदा न साईं, त उन्हनि अहिड़े नमूने वर्कअप कयो जो उहो प्रपोज़ल बि उते एक्सेप्ट थियणु न ॾिनो, त उन करे नेचुरली उन रिएक्ट कयो। छाकाणि त हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेकर उनजी ॻाल्हि तव्हां न मञो त पोइ हेठि करे बि पिया हलंदा आहिनि। GM सैयद उन्हनि मां न हो। उहो साईं GM सैयद साहिबु अलाह ताला उनखे मग़फ़िरत करे, उहो कंधु मथे करे हलण वारो माण्हू हो। उन करे उन जेका हुनजे ॻाल्हि खे न मञियो वियो, उन ते रिएक्ट कयो ऐं पोइ उनखे छॾे ॾिनई। तव्हां जे हुनजो किताबु पढ़ंदव, उन इमीडिएटली हिकिड़ो किताबु लिखियो त मुस्लिम लीग जी मुखालफ़त छो, जो हुनजो जेको हेड लाइन हुई त मुस्लिम लीग जी मुखालफ़त छो, त इहो सबबु बणियो त उनखे व्यू खे अकोमोडेट न कयो वियो। त हुन उन खे माइंड बि कयो ऐं सम्झई त इहो सही फ़ैसिलो न आहे। भला ॻाल्हि त ॿुधो, साईं GM सैयद पीर साहिब पघार ॾे वियो,
ऐं अला बख़्शूं शहीद अला बख़्शूं मिरे खे परसुएट ॾियनि चवनि त भई तव्हां मुस्लिम लीग जॉइन कयो ठीकु चवनि था त पीर साहिब पागारे साईं जी एमशद खे चयो त शाह साहिब जेकॾहिं पाकिस्तान ठहियो त पहिरीं जेल में तोखे विझंदा इहा ॻाल्हि बि सही आहे ॿुध पढ़ी अथव किथे मूं जेल में न अच्छा ईअं आहे मां त पीर साहिब मां अॼु पागारे इहा ॻाल्हि पहिरियों दफ़ो थो ॿुधां हा ईअं आहे त पीर साहिब पघारे उन्हनि खे पीर साहिब पागारे इहो आहे मुस्तनद ॻाल्हि आहे लिखियल ॻाल्हि आहे त भई जीअं त पीर शाह साहिब जी एम सैद साहिब तव्हां पाकिस्तान जी सपोर्ट त कयो था पर पहिरियों विक्टिम तूं थी वई ख़ैर 46 47 इन करे वियासीं जो इहा हिकिड़ी ॿी अनएंसर्ड हुई ठीकु साईं उन खां पोइ हाणे अचोसीं वन यूनिट थो ठहे वन यूनिट थो ठहे 1958 में 55 में 56 में 56 में 55 में न 55 में त टेक ओवर कयो न अयूब खान पर 56 में अची वन यूनिट न वन यूनिट ठाहियो सिकंदर मिर्ज़ा शायदि उन ठाहियो हा त इहे मार्शल थी लॻी 58 में यू आर राइट 56 में वन यूनिट ठहियो ठीकु साईं 55 ऐं 56 56 में थी चए वन यूनिट पोइ मुंहिंजे मुंहिंजे ख़्याल में त मथां 55 हुजे छाकाणि मां इहो इन करे इहो यादि आहे पैरिटी वारो मामिलो जॾहिं त थियो मूंखे इन करे यादि आहे त जॾहिं वन यूनिट ठही वियो त हिते ॿ ऑर्गनाइज़ेशन्स कमु कंदियूं हिकिड़ी ऑल सिंध स्टूडेंट्स ऑर्गनाइज़ेशन ॿी ख़ैरपुर स्टेट स्टूडेंट्स ऑर्गनाइज़ेशन ॿिन्ही जो अलॻि वजूद हो त ख़ैरपुर स्टेट ई उनखे पंहिंजी असेंबली उनखे पंहिंजो कैबिनेट हो उनखे पंहिंजी हाई कोर्ट ई त इहो सॼो यूनिट अलॻि हो हुई ज़िले जेतिरी पर हर शइ उनखे पंहिंजी हुई त हिते फेडरेशन्स बि ॿ त पोइ मूंखे इन करे यादि आहे त वन यूनिट जो ठही वई त पोइ असां जेके स्टूडेंट उन वक़्तु लीडर्स हुआसीं वही फ़ैसिलो कयो त हाणे ॿिनि हलाइण जी त ज़रूरत आहे कोन त हिकिड़ी नई ऑर्गनाइज़ेशन ठाहियो पोइ इहो नए नाले सां ऑर्गनाइज़ेशन ठही ऑल सिंध स्टूडेंट्स ऑर्गनाइज़ेशन पोइ उन में ॿिन्ही जा एवज़ी ॿिन्ही जा वेठा ऐं मां पहिरियों माण्हू आहियां जंहिंखे प्रपोज़ कयो डॉक्टर अब्दुल्ला गांगरो जेको रते देरे में तालके में उन्हनि जो भाई खान ॻोठ आहे उहो MBBS डॉक्टर थियो पोइ भाई खान गांगरो पोइ वरी FRCS बि करे आयो उहो ज़िंदा आहे ख़ुदा हुनखे हयाती ॾे तमामु चङो माण्हू आहे उन मुंहिंजो नालो प्रपोज़ कयो लिटरेचर हॉल में सिम कॉलेज में फॉर द पोस्ट ऑफ सेक्रेटरी जनरल ऑफ दी ऑल सिंध स्टूडेंट ऑर्गनाइज़ेशन ऐं मां पोइ इलेक्ट थियुसि उहा ख़िदमत कईसीं उन करे मूंखे यादि आहे त इहो घणो करे इहो वन यूनिट 55 में ठही आहे या मूं वारी इलेक्शन बि या घणो करे 55 में आहे या 50 मां डायरी रेफर कंदुसि त मूंखे डेट्स हूंदियूं हुन में मां डायरी लिखंदो आहियां त हुन में हूंदी लिखियल अच्छा सदर केरु हुनजो सदर उनजो उहो जेका एग्जीक्यूटिव पावर हो उहो सेक्रेटरी जनरल वटि हो हा पर प्रेसिडेंट केरु हो हा हाणे प्रेसिडेंट अहिड़ो साहिबु थियो जंहिंजो मूंखे नालो बि यादि कोन्हे को छाकाणि त उहा अनइम्पोर्टेंट पोज़ीशन हुई या ईअं बि थी सघे थो त को वक़्तु ई उन वक़्तु माण्हू खे सदर करे जॾहिं मीटिंग थिए पर जेका चीफ एग्जीक्यूटिव पोस्ट थी हमेशह सेक्रेटरी जनरल थींदो आहे हर इदारे जो ठीकु साईं त उहो पैरिटी बि हिकिड़ो फ्रॉड न हो बंगालियुनि सां हा वन मैन वन वोट वारी ॻाल्हि थियो त छो त ॾिसो न सरवर्दी तव्हांखे जॾहिं ॻाल्हि कई त पाकिस्तान तॾहिं हलंदो जॾहिं असां हेठि थींदासीं या कसु खाईंदासीं पर पाकिस्तान सां त फ्रॉड थियो न त उहो बि हिकिड़ो अमल हो जंहिंसां बंगालियुनि में नफ़रत पैदा थी इहो तव्हांजी सही ॻाल्हि आहे त इहा पैरिटी हुसैन शहीद सरवर्दी साहिबु पंहिंजे असर रसूख़ सां पंहिंजे इन्फ्लुएंस सां पंहिंजे ख़िदमात जे एवज़ छाकाणि तो यूनाइटेड बंगाल जो चीफ मिनिस्टर रहियो त हुनजो असरु हुयो ऐं पोइ पाकिस्तान जो बि प्राइम मिनिस्टर थियो करे थोरे अर्से जे लाइ पर एज़ अ होल उन्हनि माण्हुनि खे इहा ॻाल्हि वणी न बंगाल खे खोड़ ॻाल्हि न वणी नी मिसाल जे उर्दू खे पंहिंजो नेशनल लैंग्वेज बणायो वियो त हुननि रिजेक्ट कयो त असांजी ज़ुबान पुराणी आहे ऐं वधीक बंगाली ज़बान खे वधीक बंगाली ज़बान जी जो नसर नज़म तमामु वॾी बैन अल-अक़वामी लेवल जो आहे त उन रेफरेंस न टैगोर जो ॿियनि जो हुयो पर उहा नेशनल लैंग्वेज न थी सघी त अहिड़े नमूने इहो बि हिकिड़ो सबबु आहे पैरिटी हुननि खे ॿोलीअ खे अहमियत न ॾियणु ऐं सिंधी सां बि ज़्यादती थी न साईं पाकिस्तान ठहण जे करे सिंधी ॿोली सां बि हिंदुस्तान केॾो होशियारु मुल्क आहे उते चवनि था 22 नेशनल लैंग्वेज आहिनि ऐं सिंधी बि वन ऑफ द नेशनल लैंग्वेज आहे हिंदुस्तान में हालांकि सिंधी खे हुते धरती कान्हे का धरती कान्हे का उनसी ॾिसो न ॻाल्हि आहे त तव्हां माण्हुनि जी जे ज़बान ऐं कल्चर जी इज़त न कंदो त तव्हांजे मुल्क जी इज़त कीअं कंदा
न तॾहिं त भाऊ इहे सबबु बढ़िया नी मिसाल सिंधु देश उन तॾहिं तो मां चवां न साईं त लाइक़ ऐं फ़ाइक़ लीडरशिप न मिली न पाकिस्तान खे। ॾिसो न ॻाल्हि आहे भली तौबा नऊज़ बिल्लाह पैगम्बर त न हो न कादिर मोहम्मद जिन्ना, पैगम्बर त न हो न, इंसान खां त ग़लतियूं थियनि थियूं न। ॻाल्हि आहे त कादिर मोहम्मद जिन्ना मुंहिंजे नज़र में जेको मूं पढ़ियो आहे जेकॾहिं एॾो एबिलिटीज़ वारो माण्हू हुजे हा त अॼु पाकिस्तान जी सूरत हाल टुटे न हा। छो त उन ज़माने में जहिड़े नमूने माण्हू खे जो प्राइम मिनिस्टर चूंडियईं लियाकत अली ख़ान भली कहिड़ो बि इन्फ्लुएंशियल हुजे पर पर्सनल चॉइस रखी, बल्कि उन रियलिटी खे तस्लीम न कई त बंगाल जो सरवर्दी लीडर आहे उनखे तव्हां प्राइम मिनिस्टर कयो आहे, जेकॾहिं उहो शायदि बुनियाद पइजी वञे पाकिस्तान जी। बड़े साहब मां हिते तव्हां सां एग्री इन करे न कंदुसि, भली ठीकु सही न कंदुसि, इन करे मां पंहिंजो व्यू बि ॼाण छो एग्री न कंदुसि, छाकाणि त मां हज़रत कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी लाइफ काफ़ी पढ़ी आहे ऐं मां ईअं ॿुधी करे मुस्लिम लीग न आहियां, मां पढ़ी स्टडी करे ऐं कमिटेड मुस्लिम लीग आहियां ऐं उन में वधीक में मां मुतासिर थियो आहियां हज़रत कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना खां। त उनखे मुतहद हिंदुस्तान जे मुस्लमाननि जो एॾो ॾुख हो, एॾो अफ़सोस हो जो हुन हर हालत में चाहियो पिए त मुस्लमाननि खे अलहदी धरती मिले, नामे थियो या दिलि बर्दाश्त न थियो त हलियो वियो, पर जॾहिं आयो त पोइ बिस्मिल्लाह करे उन कम खे वरितई। त उन जीअं तव्हां पाण बि चओ था त पैगम्बर त न हो, इंसान हो, त हुन जंहिं सिलसिले में उनखे, छाकाणि त सोहरवर्दी साहिबु त पाकिस्तान आयो कोन पियो, उहो पोइ हिते रहिजी वियो, उहो आयो न, उनजा सबबु ॿिया हुन वॾो सबबु इहो हो त उहो रहियो पोइ हिते इन करे त हू हिंदुस्तान जे मुस्लमाननि खे हुन सम्झो त मुश्किल में ईंदा जेकॾहिं को हिननि जी रहनुमाई या वरी ईअं बि थी सघे थो त हुनखे वज़ारत आला ते एतिराज़ कयनि त शायदि हू दिलि बर्दाश्त थी, उहो बि थी सघे थो, सभु सुठो आहिनि, पर ॼण मां कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे नियत ते शक न कंदो आहियां, छाकाणि त हू नेक नियत मुस्लमान हो ऐं इहो हेॾो सारो नेक नियत पंहिंजी जाइ ते। ॾिसो न असां नियत ते नथा चऊं, असां कदम एक्शन ते था चऊं। नेक नियत ई ॿी शइ आहे ऐं कदम खणणु ऐं उहो रूल करणु या जेको जहिड़े तरीक़ेकार सां तव्हां गवर्नेंस था कयो उहा ॿी शइ आहे। त इन करे ख़ैर एनीवे ॾिसो न तव्हांजी राय तमामु अहम आहे, तॾहिं असां वठूं मां पंहिंजी जेका राय तव्हांखे ॼाण थो उहा रुगो ज़ाती मुंहिंजी राय न आहे, इहा राय मुंहिंजे स्टडी जेको मां पढ़ियो आहे कायद आज़म खे या जेके इवेंट्स मां ॾिठा आहिनि जेको पंहिंजो जंहिं तरीक़े सां, त मां ॼण ईअं थो सम्झां ॾिसो भाऊ कॾहिं माण्हू गुड फेथ में बि फ़ैसिला कंदो आहे जंहिंजा नतीजा सुठा न निकिरंदा आहिनि, त इहो हुनजो फ़ैसिलो गुड फेथ में बि थी सघे थो जेको, पर ओवरऑल जेके तव्हां ॻाल्हि चओ था उन में बि जान आहे, ईअं नथो तव्हांजी ॻाल्हि में का जान ई कान्हे। साईं वठूं हिकिड़ी साई, नाज़रीन वठूं था हिकिड़ी साई, मिलूं था नंढड़े वक़फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। किबला साईं हाणे ॻाल्हि बि हली त हाणे अचूं था त भला तव्हांजी जेके असांजा सिंध जा लीडर्स आहिनि, हाणे पाकिस्तान जी खोड़ ॻाल्हियूं करे वियासीं, साईं GM सैद खां कचहरी का साईं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहिब सां कचहरी या दोस्ती, त पहिरीं साईं GM सैद ते ॿुधायो तव्हांजी का मुलाक़ात थी, का ॻाल्हि ॿोल थी या ताल्लुक़? साईं GM सैद सां मुंहिंजूं घणियूं मुलाक़ातियूं आहिनि, मुंहिंजे सिंध जे वज़ीर आला थियण खां अॻु में बि, वज़ीर आला जे दौरान बि ऐं वज़ारत आला जॾहिं ख़तमु थी उन खां पोइ बि। मां जॾहिं साईं GM सैद जेल में हुयो त उन टाइम ते मां सिंध जो वज़ीर आला थियुसि, अॻु में ई जेल में हुयो, त मां जेके बि इहे सिंध जा लीडर्स या पाकिस्तान जा लीडर्स जेके सिंध में रहंदा हुआ, मां इन व्यू जो हुउसि त इहे माण्हू क्रिमिनल्स न आहिनि, इन्हनि खे पंहिंजा उसूल आहिनि, प्रिंसिपल्स आहिनि, उहे टकराव था कनि हुकूमती पॉलिसियुनि सां, पोइ उन करे हुकूमतूं बजाए रजे जो उन्हनि खे को रस्तो कढी ॾियनि, उहो उनखे जेल में बंदि करे वेठा आहिनि। पोइ मां कोशिशि कई त साईं GM सैद खे रिलीज़ कराइजे। उन वक़्तु मरहूम जनरल ज़ियाउल हक़ पाकिस्तान जो प्रेसिडेंट हुयो, पहिरियों मां मरहूम मोहम्मद ख़ान जोड़े सां ॻाल्हायो, पर मूंखे इहो ख़्यालु आहे त हिन माण्हू जो बि पार्ट आहे, वक़्तु गुज़ारियो अथई, हाणे ज़िंदगी जे अहिड़े स्टेज ते आहे जो हिन वक़्तु हुनखे जेल में रखण में को फ़ाइदो कोन्हे। पोइ मूंखे रिलीज़ थी वियो,
साईं जेम्स रिलीज़ रिलीज़ थियो। अचूं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब ते उन सां उन कंहिं कहिड़ियूं मुलाक़ातूं? सां बि मुंहिंजूं मुलाक़ातियूं स्टूडेंट लाइफ में मां हिते जॾहिं लॉ पे कई तॾहिं हू हिते नओं नओं बैरिस्टर थी आयो त हुन सां कई मुलाक़ातियूं थियूं ऐं उन वक़्तु मां हिते जॾहिं लॉ पे कई त मां सेक्रेटरी जनरल हुउसि ऑल सिंध स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन जो, ठीकु। जंहिंजो मां अॻु में ज़िक्र कयो। हा त उन करे नौजवान सिंधी मां सां काफ़ी वेझो हुयो त मां उहा उन्हनि जी बि मुलाक़ात या मुलाक़ातियूं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब सां कराईंदो रहियुसि। पोइ मुंहिंजी स्टूडेंट लाइफ ख़तमु थी 57 में त मां वञी प्रैक्टिस शुरू कई ख़ैरपुर में वकालत जी। 58 में मार्शल लॉ लॻो ऐं उन में ज़ुल्फ़िकार अली साहिबु अॻु में ई मिनिस्टर हुयो, पोइ वरी अयूब ख़ान जे कैबिनेट में मिनिस्टर थियो। पोइ जॾहिं हुन खे नई पार्टी जो सेक्रेटरी जनरल कयो वियो कन्वेंशन मुस्लिम लीग जो, उन मूंखे कॉन्टेक्ट कयो, मूंखे चयईं त तव्हां, पोइ मां हुनखे सां माज़रत कईसीं, मां भले जॾहिं पीपुल्स पार्टी ठाही तॾहिं तव्हां सां राब्तो कयईं? तॾहिं मां सां राब्तो कयईं, मां सां मुलाक़ातियूं कयईं। पीपुल पार्टी ठही वञण खां पोइ बि हुन सां राब्तो कयो त मां पीपुल पार्टी जॉइन कयां ऐं मां माज़रत कई। वरी जॾहिं वज़ीर आज़म थियो उन खां पोइ मां सां राब्तो कयईं। भुट्टो साहिब खे एज़ अ पर्सन तव्हां कीअं ॾिठो? पोइ ॾिसो न, मूंखे उनजा ॿ टे एक्सपीरियंसिस आहिनि। उहो तमामु पढ़ियल कयल माण्हू हो, तमामु सुठी हुनजी ॼाण हुई। ही तव्हां चई सघो था ही वॉज़ वेरी वेल एजुकेटेड, पर ॼणो हू मिज़ाज जो तेज़ हो, जज़्बाती माण्हू हो। जज़्बाती माण्हू हो ऐं मां उन करे हुन सां एॾो वेझो न अची सघियुमि जो मां पंहिंजी कमिटमेंट जेका आहे मुस्लिम लीग सां उन खे छॾणु न पियो घुरियो, पर हुन तमामु कोशिशि कई ऐं मुहबत सां कोशिशि कई, पर मां न कई जॉइन। मुमताज़ अली ख़ान खे बि हिकिड़ो दफ़ो हुते ड्यूटी न चेंज रहियो चीफ मिनिस्टर हो, त मूंखे पीपुल पार्टी जॉइन कराए। उन सां बि मां मुलाक़ात उन्हनि खे नियापो मोकिलियो, मां हुन सां मिलियुमि चीफ मिनिस्टर हाउस में, उन मां सां इहा ॻाल्हि कई। उन सां बि मां माज़रत कई ऐं अलाह सां जान ॾियणी पवंदी। उन शरीफ़ माण्हू मुंहिंजे माज़रत खां बाद बि मूंखे का इन पॉइंट ऑफ व्यू खां तकलीफ़ न ॾिनी त मां हुनजी ॻाल्हि न मञी या मां हुनजी पार्टी जॉइन न कई। उन इहा पोज़ीशन एक्सेप्ट कई जेका मां हुनखे एक्सप्लेन कई त मां खे ज़ुल्फ़िकार अली साहिब बि कोशिशि कई ऐं मुंहिंजी जेका सॼी संगत आहे साईं क़ाइम अली शाह बि कोशिशि कई। उहो जॾहिं मुस्लिम लीग जॉइन या उहो मां मुस्लिम लीग में गॾु हूंदा हुआसीं। अच्छा, पर हुन जॾहिं फ़ैसिलो कयो पाकिस्तान पीपुल पार्टी जॉइन करण जो त उन तमामु घणी कोशिशि कई। मूंखे उन सोढ़े नमूने पाण ऐं असांजे कामन दोस्तनि जे ज़रिए मां ते ज़ोर विझायो त मां पाकिस्तान पीपुल पार्टी हिननि सां गॾिजी जॉइन कयां। पोइ मां हुन सां माज़रत कई त मां पाकिस्तान मुस्लिम लीग खे न छॾे सघंदुसि। तव्हां चीफ मिनिस्टर थियो 1985 ऐं तव्हां 88 ताईं हलियो? 88 3 साल रहियुसि। 3 साल रहियो। तव्हांजे दौर में सिंध जी गवर्नेंस कीअं हुई अॼु सां तव्हां जेकॾहिं कंपेयर कयो, लॉ एंड ऑर्डर जे पॉइंट ऑफ व्यू खां, करप्शन जे पॉइंट ऑफ व्यू खां, डेवलपमेंट जे पॉइंट ऑफ व्यू खां? भाऊ मां हाणे पंहिंजे ज़ुबान सां पर तव्हां जेको मां चवां थो 100 टाइम्स बेटर हुई। थिंग्स कंट्रोल में हूं, लॉ एंड ऑर्डर ईअं ख़राबु न हुयो ऐं करप्शन त का ईअं नाले मात्र हुई न, ऐं जेके बि माण्हू जा कमकार हुआ उहे नेचुरल वे में थींदा हुआ। ऐं जेकॾहिं न कासे ख़बर पवंदी त को माण्हू चइनि पैसनि जे करे कंहिं कम खे रोकियो अथई त उन ते क़दम खणिबो हो ऐं उनखे कोशिशि कबी त माण्हुनि खे रिलीफ मिले। ऐं डेवलपमेंट बि तव्हां ॾिसंदव मुंहिंजे टाइम में जेतिरा रोड ठहिया, जेतिरा स्कूल ठहिया, जेतिरा फार्म टू मार्केट रोड ठहिया, इस्पतालूं ठहियूं ऐं ही पंहिंजो हेल्थ सेंटर ठहिया, रूरल हेल्थ सेंटर ॿिया, त उन्हनि जो तदाद तव्हां ॾिसंदव। उन ज़माने में करप्शन जो रेट को कोन हो, जेका करप्शन तंहिं ज़माने में माण्हू डिॼंदा हुआ करप्शन कंदे जनरली उन उस ताईं। 88 खां पहिरीं जनरली सूरत हाल बहितर हूंदी गवर्नेंस जी। अच्छा साईं, इन में हिकिड़ी ॾाढी इंपॉर्टेंट शइ आहे त हिकिड़ो हिस्ट्री में इहो अचे थो त उस्तादनि जूं भर्तियूं पहिरियों दफ़ो जनरल ज़िया जे दौर में मेरिट जे बजाए कुझु सिफारिशुनि ते थियूं। मां सिंध में प्योरली मेरिट ते
भर्तियूं करायूं। हाणे इहो मां ईअं त न चवंदुसि त किथे का हेकड़ ॿेकड़ ॻाल्हि थी वञे, पर न, मां पंहिंजे तरफ़ां तमामु चङी तरह कोशिशि कई त इहे मेरिट ते थियनि। ऐं मुंहिंजो एडुकेशन मिनिस्टर हो काज़ी अख़्तर अली साहब, जेको बाद में चीफ मिनिस्टर थियो, केयरटेकर चीफ मिनिस्टर, त उहो बि ऑनेस्ट माण्हू हो, उहो हाई कोर्ट जो जज बि रहियो। ऑनेस्ट माण्हू। हा, त उन्हीअ बि इहा कोशिशि कई, उन ॾिठो त न ही मां हिन में बिलीव कंदो हुउमि त जेकॾहिं उस्ताद मेरिट ते न खणंदासीं त सिंधी माण्हू पढ़ी मथे हली न सघंदो। फाउंडेशन इहो उस्ताद थो रखे पियो, टीचर आहे, उहो प्राइमरी टीचर हुजे, सेकेंडरी टीचर हुजे, लेक्चरर हुजे, असिस्टेंट प्रोफेसर हुजे, जेकॾहिं उन में मेरिट आहे पाण में, त हू मेरिट वारा स्टूडेंट्स पैदा कंदो। तंहिं करे वधीक तवजो ॾिनोसीं त मुंहिंजे ज़हन में या मुंहिंजे नॉलेज में इहा ॻाल्हि न आहे त को मेरिट खां सवाइ पंहिंजो इहे भर्तियूं थियूं। जनरल जिया सां तव्हांजो तालुक कीअं रहियो ऐं तव्हांखे चीफ मिनिस्टर जॾहिं पिकअप कयनि एज़ अ चीफ मिनिस्टर सिंध, त कहिड़ा असबाब आहे तव्हांजे नज़र में? उनजो रीज़न इहो आहे त जनरल ज़िया हक़ ऐं मां हिक ॿिए जा वाक़िफ़ कोन हुआसीं। हू पहिरियों दफ़ो जॾहिं हुनजो शबाब हो हुनजे ताक़त जो, त इहो साल हुयो, हुन टेक ओवर कयो 77 में। 78 में हुन सखर में पहिरियों दफ़ो हिकिड़ी अहिड़ी मीटिंग कॉल कई जंहिंमें सभिनी पार्टियुनि जा माण्हू सॼई, पीपल पार्टी जा बि, मुस्लिम लीग जा बि, जेतिरियूं बि पॉलिटिकल पार्टियूं। पीपल्स पार्टी जा कहिड़ा कहिड़ा लीडर आया जेके अॼु सम्झो था त उन ज़माने में उहे उन में आहिनि के यादि तव्हांखे? मूंखे यादि न आहे, अली हसन मंगी मूंखे यादि आहे, मरहूम अली हसन मंगी जेको MNA बि हुयो। ऐं उनखे बि तव्हां जेकॾहिं फ़हरिस्त ठाहींदव भलनि माण्हुनि जी, त उनखे लामोला तव्हांखे भलनि माण्हुनि जे लिस्ट में रखिणो पवंदो। ठीकु आहे। पोइ उते रियालत जो तरीक़ो इहो हूंदो त उहो पहिरियों तव्हां पाण तकरीर कंदो, मां त रेफरी आहियां, हे जेको सिलसिलो आहे असां टेक ओवर इन करे कयोसीं जो हालतूं हे थियूं, असां आया आहियूं टाइम जे लाइ, इलेक्शन्स करे वरी माण्हू खे ॾेई वेंदासीं। पोइ उन में ॻाल्हाई ऐं पंहिंजो हालतुनि जो ते जेको हुन रोशनी विधी, उन में हुन इहा कोशिशि कई करण जी त हाणे हालतूं 1000 बार बहितर आहिनि सिंध जूं। जेके 78 वरी तव्हां छो त ज़ुल्फ़िकार भुट्टे जे टाइम, उन पोइ पाण ॻाल्हाए पोइ रखंदो माइक, चवंदो हाणे तव्हां ॻाल्हायो। मां ॾिठो त 10 मिंट कोई माण्हू न उथियो, हिकिड़ो माण्हू बि उन हाल मां, जंहिंमें 200 खनि जेको खणे, मां उथियुसि, मां वञो माइक खयो, पाण मां इंट्रोड्यूस कयोमांसि त मां फलाणो आहे, मां वकील आहियां, मुंहिंजो मुस्लिम लीग सां वास्तो आहे, ऐं मां बार जो प्रेसिडेंट आहियां, उन मां प्रेसिडेंट हुयुसि, जेके ॻाल्हियूं। पोइ मां हुनखे चयुमि त हीअ तव्हांखे सही इतलाह न आहे त को सिंध जूं हालतूं तव्हां एतिरियूं बहितर कयूं आहिनि। सिंध जूं हालतूं थियूं आहिनि बहितर, पर एतिरियूं बहितर न थियूं आहिनि जो तव्हांखे इत्मिनान करणु खपे। उअं ई धाड़ा लॻनि था, उअं ई चोर आहिनि, उअं ई माण्हुनि जा लाश पाणीअ में लोढ़ंदा था वतनि पिया। तंहिं करे इहो साइड जेको आहे सो वीक आहे, त हुनखे ॾाढो इहो अणाउ लॻो। पोइ वरी ख़ुशामद बि हूंदा आहिनि, उनखां पोइ वरी कंहिं ॿिए माण्हूअ खयो, उन वरी थोरी ख़ुशामद कयसि, हुन इहा ॻाल्हि नोट कयो। पोइ ॿियो हिकिड़ो डेलीगेशन हो शाम जो, उहो बि मां लीड पे कयो, जो मां बार जो प्रेसिडेंट हुयुसि वकीलनि जो। उन में उते ॻाल्हि थी, उन्हनि ॻाल्हियुनि में मां हुनखे हिकिड़ी ॻाल्हि कई, मां चयो हितो ॿियो हिकिड़ी पॉइंट आहे जंहिंजो को नोट ई नथो वठे। मां इलाही दफ़ा कोशिशि कई आहे त माण्हू कूड़ी फरियाद था कनि क़तल जी कूड़ी फरियाद था कनि, उनमें क़तल हिकु या 2 माण्हू था कनि, ऐं हिकु या 2 माण्हू 8 जा नाला ॾेई छॾनि पिया, ऐं उहे 8 ई माण्हू मुसीबत। मां छाकाणि त क्रिमिनल साइड ते प्रैक्टिस कंदो हुउसि, वकील हुउसि, उहे लोड़े वीचारा छुटी वञनि था पिया, पर को 4 साल जेल में आहे, को 6 साल, को 8 साल। तंहिं करे फरियादीअ खे छुटी सां उनखे कुझु नथो थिए। तंहिं करे लॉ में चेंज आणियो त जेके कूड़ियूं फरियादियूं दाख़िल कनि था उन्हनि खे बि नोट वरितो वञे। हिन वक़्तु जेको लॉ आहे उन में उहा सज़ा न आहे। इन ॻाल्हि तो हुनखे इहा ॻाल्हि का हुनखे वणी या छा थियो, इतां तालुक पैदा थियो। साईं नंढड़ी साई वठूं, इजाज़त आहे साईं? नाज़रीन वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई, मिलूं था वक़्फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन।
क़िबला हाणे ॻाल्हि इहा आहे त हाणे चऊं था त तव्हां ही मुख़्तलिफ़ दौर ॾिठा, जज बि थियो, उन खां पोइ नवाज़ शरीफ़ जी मुस्लिम लीग खे वरी जॉइन कयव। नवाज़ शरीफ़ जे दौर में तव्हां हाणे नवाज़ शरीफ़ जे दौर में तव्हां नवाज़ शरीफ़ खे कॾहिं जॉइन कयो? नवाज़ शरीफ़ असांखे जॉइन कयो, मां कीअं हुनखे जॉइन इहो कयो? थोरो ॿुधायो। नवाज़ शरीफ़ त मुस्लिम लीगर न आहे, न हुयो। हा, हुन जॾहिं पॉलिटिक्स में होश संभालियो त हुन तहरीक इस्तक़लाल जॉइन कई, ठीकु असर ख़ान जी पार्टी। ठीकु। मां त सॼी ज़िंदगी मुस्लिम लीग में रहियो आहियां। पोइ उन वक़्तु छा थियो त हे नॉन पार्टी बेसिस ते इलेक्शन थियूं, हू पंजाब जो चीफ मिनिस्टर थियो, मां हितां जो थियुसि, पार्टी का हुई कान। पर हर जनरल जॾहिं बि टेक ओवर कयो आहे त उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां पार्टी जी ज़रूरत पई आहे। अॼु अयूब ख़ान टेक ओवर कयो त उन खे बि मुस्लिम लीग ठाहिणी पई, कन्वेंशन पार्टी ठाहिणी पई जंहिंजो नालो कन्वेंशन मुस्लिम लीग। ठीकु। अहिड़े नमूने जनरल ज़ियाउल हक़ बि पहिरियों त नॉन पार्टी बेसिस ते हलियो, पर हुनखे महसूसु करायो वियो त बिना पार्टी जो मामिलो न हलंदो। पोइ उन वक़्तु मुस्लिम लीग जो प्रेसिडेंट हुयो पीसा पघारो, मरहूम पीसा पघारो, ऐं मां मुस्लिम लीग में हुयुसि। पोइ उन्हनि खे इहो ख़्यालु थियो त पीसा पघारो मरहूम पंहिंजे मिज़ाज जो हो ऐं वज़ीर आज़म हो मोहम्मद उहो ख़ान। उनखे घणो वणंदो बि कोन हो नवाज़ शरीफ़, वक़्तन फ़वक़्तन ॻाल्हि कंदो हो पीसा पघारो मरहूम। पोइ बहरहाल पंहिंजो उहो फ़ैसिलो थियो त पीसा पघारे खां बि कंहिं मोहबत सां कंहिं तरीक़े सां सदारत छॾाइजे, मुस्लिम लीग जो सदर थिए प्राइम मिनिस्टर, ऐं सूबनि जा जेके सदर आहिनि उहे मुस्लिम चीफ मिनिस्टर थियनि। इन्हीअ में मियां नवाज़ शरीफ़ जंहिंजो वास्तो तहरीक इस्तक़लाल सां रहियो, उहो बि मुस्लिम लीग बि बणिजी वियो, मुस्लिम लीग जो सदर बि थी वियो। तंहिं करे हो पंजाब जो सदर हो, मां सिंध जो सदर हुयुसि। तंहिं करे असां पोइ इहो गॾु पिया हलियासीं। पोइ वरी जॾहिं उहो प्राइम मिनिस्टर थियो त मोहम्मद ख़ान मरहूम मुस्लिम लीग जो सदर हो। हिनखे ख़्वाहिश थी त मां सदर थियां। पोइ मोहम्मद ख़ान सां मां बि ॻाल्हायो, ॿियनि बि ॻाल्हायो, पर उहो इन ॻाल्हि ते राज़ी न थियो त हू सदर थिए। पोइ हिकिड़ो कन्वेंशन छॾियऊं, पोइ उन में मोहम्मद ख़ान मरहूम तेसि ताईं गुज़ारे वियो। पोइ उन कन्वेंशन में मियां नवाज़ शरीफ़ साहिबु पाकिस्तान मुस्लिम लीग जो पाकिस्तान जो सदर थियो। त हाणे ॿियो उहिदा त हुया कोन। पोइ हुन मूंखे नॉमिनेट कयो सिंध जो सदर। मां सदर त अॻु में ई हुयुसि, पर छाकाणि त उहो सिस्टम ख़तमु थी वियो त पोइ मां उन कैपेसिटी खे एक्सेप्ट कयो। इन करे मां एक्सेप्ट कयो त मां महसूसु कयो त जीअं पाकिस्तान पीपल पार्टी पूरे नेशनल पार्टी आहे, मुल्क जी आहे, त ही नौजवान बि आहे, इक्वेशन बि सुठो हो, यानी मुंहिंजो ऐं नवाज़ शरीफ़ जो, ऐं पंजाब मेजॉरिटी प्रोविंस आहे, उन प्रोविंस जो माण्हू जेकॾहिं सदर आहे त बूस्टअप मिलंदी। इहा पार्टी सॼे पाकिस्तान में हिकिड़ी नेशनल पार्टी बणिजी वेंदी। त मां इन ॻाल्हि में बिलीव पियो कयुमि त इहे पॉलिटिकल पार्टीज़ जेके आहिनि उहे वजूद में हुजनि, स्ट्रांग हुजनि, ऐं नंढियूं इहे न थियनि, इहे कल्टेल न थियनि। त उन में हिकिड़ी कोशिशि कईसीं, जदोजहद कईसीं त हीअ ठही सघी। पर ॿिया नवाज़ शरीफ़ जो जेको मिज़ाज आहे उहो मिज़ाज सियासी न आहे, उनजो मिज़ाज कारोबारी आहे। उहो तवजह न ॾेई सघियो जो हीअ पार्टी नेशनल बणिजे। उन करे पोइ पंहिंजो अध खे चवां, हाणे बि ॾिसो था त पार्टी फ़क़ति पंजाब में आहे मुस्लिम लीग, ऐं ॿिनि चइनि माण्हुनि जे हथ में आहे। फैमिली पंहिंजे फैमिली जे इर्द गिर्द थी फिरे। शहबाज शरीफ़ आहे, हमज़ा नवाज़ आहे, हुनजो पुटु संदसि मरियम धीउ आहे, ऐं उनखां पोइ ख़ालिद पंहिंजो इसाक डार आहे। इहे सॼी फैमिली मेंबर्स में त उहो न थी सघी। पर तव्हां सम्झो था त पाकिस्तान खे इन ॻाल्हि बि तबाह कयो आहे त हिकिड़े घर में सभु कुझु हिकिड़े घर में आहे। इहो न थियणु, पार्टियुनि में जमूरत कान्हे का। न छॾो, जमूरत जो लुत्फ़ इहो आहे त ओबामा जहिड़ो माण्हू जेको बिल्कुलु कॉमनर हो, ओबामा खे त असां कंपेयर न कयूं, असां हिंदुस्तान सां कंपेयर कयूं न साईं। जेकॾहिं हिंदुस्तान में पार्टीज़ आहिनि पॉलिटिकल पार्टीज़ त चीफ मिनिस्टर फैमिली जो न थींदो। मसलन हिन में गांधी जो न थियो त हुनखे मनमोहन सिंह थियो। त मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त इहो उते असां वटि कोन्हे। पर इहो असां वटि बि टेम्पररी आहे, इहो ख़तमु थी वेंदो। इहो मां अर्ज़ु करे छॾियां, हर शइ जो टाइम थींदो आहे मुक़ररु। हाणे जेका माण्हुनि में सोच आहे, मूंखे काफ़ी हुन में फ़र्क़ु नज़र थिए अचे त इहो सिलसिलो घणो टाइम न हलंदो। साईं ॻाल्हि ॿुधो क़िबला, ॻाल्हि आहे त सिंध जी ॻाल्हि था कयूं। सिंध में अंदरूने सिंध में ख़ासि तौर ते कराची में MQM आहे, अंदरूने सिंध में पीपुल्स पार्टी आहे।
तव्हांखे किथे सोच थी नज़र अचे? छो त इलेक्टेबल्स जेके आहिनि वॾेरा सरदार उतां जा माण्हू जेके लठ कयो वेठा आहिनि उहे त वधीक मज़बूत थिया आहिनि, छो त SP उन्हनि जी मर्ज़ीअ जो आहे, DC उन्हनि जी मर्ज़ीअ जो आहे, डेवलपमेंट उन्हनि जी मर्ज़ी आहे। हाणे त अॻ में त डेवलपमेंट कराईंदा न, हाणे त डेवलपमेंट कोन था कराइनि। हाणे तव्हांखे ख़बर हूंदी, छो त पाण सभु अंदरूनी सिंध जा माण्हू आहियूं, MNA MPA सेनेटर्स जा डेवलपमेंट हिसा आहिनि, उहे पैसा था वठनि। हाणे मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त इहो सिंधी माण्हू त मुश्किल आहिनि इन सॼी खॾ मां निकिरणु। हिकदमि निकिरंदो, माफ़ करे छॾियां। तव्हां जेके ॿ मिसाल आहिनि न, सादिक अली टेक ओवर कयो, मरहूम सादिक अली सिंध जो चीफ मिनिस्टर थियो, ठीकु, ऐं उहो मुस्लिम लीग में बि रहियो, मज़बूत मुस्लिम लीग हो। पीपल पार्टी जॉइन कई त मज़बूत पीपल पार्टी जो मेंबर हो। उनजो इख़्तिलाफ़ थियो मोहतरमा बेनज़ीर साहब सां, उनखां जुदा थियो, उन टेक ओवर कयो। त इहे जेके बि MP MLA आहे इहे सभु पीपल पार्टी जा छॾे पीपल पार्टी उनखे जॉइन कयूं। त हाणे जेको वॾेरो या इन क़िस्म जो माण्हू हले पियो उहो इन करे पियो हले जो इक़्तिदार में आहिनि। जॾहिं इक़्तिदार न थींदो, जेकॾहिं इक़्तिदार तब्दील थी अलफ़ या ॿिए वटि वञे थो त मोर देन 50% इहे माण्हू उनखे जॉइन कनि। एग्रीड। मुंहिंजो सुवाल ॿियो आहे, मुंहिंजो सुवाल इहो आहे त गौस अली शाह साहिबु मिडिल क्लास जो माण्हू आहे, वॾेरो बि कोन्हे, सरदार बि कोन्हे, पीर बि कोन्हे, तंहिंजे करे हुनजी हिकिड़ी पंहिंजी पॉइंट ऑफ व्यू ज़रूरु हुजे। पर मां इहो चवंदुसि त छा सिंध जो माण्हू इन्हनि क्लचिस मां निकिरंदो? इहे जेके वॾा माण्हू आहिनि, इन वॾनि माण्हू जो फिरण करण त मसइलो कोन्हे न, मसइलो आहे सिंधी माण्हू जो सियासी सुझाव थियणु। निकिरी वेंदो जेकॾहिं सिंध जो माण्हू ऑप्शन ॾींदो त हिकिड़ो मां तव्हां गर्ज़ कयां त सरदार वसाण सांगड़ वारो, इहे सॼी गुलाम मोहम्मद वसाण घणो करे सॼी उमिरि हुन इलेक्शन न हारी। जॾहिं पीपल पार्टी आई त घणो करे मूंखे जीअं यादि थो अचे त मरहूम अली बख्श तालपुर खां हाराए वियो, ऐं आउटसाइडर खां, ऐं उनखे एॾो शॉक थियो जो उहो सर्वाइव न करे सघियो, इंतकाल करे वियो। त जॾहिं बि को ऑल्टरनेटिव निकिरंदो नी त इहे जेके इन्हनि जो इहो ई हाल थींदो। पर इट्स अ मैटर ऑफ टाइम, ऐं मूंखे 16 आना पक आहे त पार्टियूं घणो टाइम इन करे न हलंदियूं जो उसूलनि ते नथियूं हलनि। जेके उसूलनि ते पार्टियूं न हलंदियूं आहिनि उन्हनि जी उमिरि तमामु घटि हूंदी आहे, वॾी उमिरि फ़क़ति उन्हनि पार्टी जी हूंदी आहे। बेनज़ीर साहब सां कॾहिं मुलाक़ात थी? घणी मुलाक़ात थी, हुन सां हद खां ज़्यादा मुलाक़ात। ही चार्टर ऑफ डेमोक्रेसी में बि कंहिं पॉइंट ते मोहतरमा न पई एग्री करे त मखदूम अमीन फ़हीम साहिबु आयो नवाज़ शरीफ़ साहिबु वटि, त उहो हिन लैंग्वेज ते नथी एग्री करे, इहा शिक कढंदो न त साइन न कंदी। पोइ उनखे उन सजेस्ट कयो, हिकिड़ो ई माण्हू आहे जेको हुनखे कन्विंस करे सघे थो, शायदि उहो केरु, उन मुंहिंजो नालो खयो, मूंखे नवाज़ शरीफ़ घुरायो। पर हाणे मुंहिंजो हुन सां तालुक़ु आहे, मां सां मुलाक़ातियूं उहो कंदी आहे, पर हाणे हुनखे कहिड़ो व्यू आहे मां वञा हुन वटि। मां हुते वयुसि भाऊ, न लंडन में, मां एग्ज़ाइल में हुउसि न भाऊ, लंडन में मां वियुसि मोहतरमा ॾे, ऐं अमीन साहब मरहूम अलाह ताला हुनखे मग़फ़िरत करे, भलो माण्हू हो, तमामु सुठो। त हलियासीं ॾाकण ते, मूंखे हिकिड़े स्टेज ते मां हेसि ताईं मखदूम अमीन फ़हीम उहो मूंखे वठी हलियो त मां हुनखे वरी कन्विंस कयां। सो मां उते वयुसि, मूंखे चयो हाणे मुंहिंजी हद इहा आहे, हाणे अॻिते तव्हां पाण ॼाणो। मां उते वियुसि त उन अॻे स्टेज ते सफ़दर अब्बासी वेठो, उहो मूंखे मिलियो। मां चयोमांसि त मोहतरमा सां मां मिलणु आयो आहियां हिन ते, तंहिं करे तव्हां चार्टर ऑफ डेमोक्रेसी खे ॾिठो आहे, छाजे करे हुनखे एतिराज़ु आहे हिन ॻाल्हि ते? सो हुन ॿुधाई, मूंखे मुलाक़ात हुनखे एतिरा ॾिनो, हिकदमि हली आई वेठी, सफ़दर वेठो। मां हुनखे ॿुधायुमि त हीअ ख़बर आई आहे त हिन क्लास ते तव्हांखे एतिराज़ु आहे, ऐं मां उन करे आयो आहियां त हिन ते ॻाल्हायूं त एतिराज़ु छो था कयो, हिन में अहिड़ी ॻाल्हि त कान्हे। मूंखे चयो मां एतिराज़ु हीअं थी कयां जो मूंखे इन जो इंटरप्रिटेशन ऐं माना हीअं थी लॻे, पर चवणु हीअं थियो, लेट अस सिट टुगेदर ऐं गॾिजी पढ़ूं हुनखे। मां हुन जॻह पढ़ियो, ऐं मां हुनखे जेको इंटरप्रेट कयो या जीअं मां हुन जॻह अर्ज़ु कयो, मुंहिंजे ख़्याल में जेको तव्हांखे फीलिंग आहे इन जो मतिलबु इहो न आहे, पर हिन जो मतिलबु हे आहे त हुनजी शराफ़त अलाह ताला हुनखे मग़फ़िरत करे। त मूंखे इहे लफ़्ज़ चई त पोइ जेकॾहिं तव्हां ईअं सम्झो था त पोइ बहस करण जी ज़रूरत न आहे, आई एग्री एंड आई साइन, इहो टाइम लॻो। ठीकु, हाणे अचूं सही तव्हांजे मौजूदा इतिहाद ते। तव्हां पाण छो त सीज़न्ड पॉलिटिशियन आहियो, तव्हां पाण जेको नओं इतिहाद चयो आहे सिंध में, इनखे कीअं था ॾिसो? पोइ मां अर्ज़ु करे छा त जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई त सिंध ते वॾेरा या उन टाइप जा माण्हू क़ाबिज़ आहिनि, उन्हनि खे सभु सहूलियतूं आहिनि, SP उन्हनि जे मर्ज़ी ते आहे, उन्हनि जी ॻाल्हि हले थी। त ही जेके माण्हू ॿिया ॿाहिरि आहिनि, जिन में 4 त असां फॉर्मर चीफ मिनिस्टर आहियूं,
उनमें मुमताज़ अली ख़ान भुट्टो साहब आहे, उनमें मां आहियां, उनमें लियाकत अली जतोई साहब आहे, उनमें गुलाम रहीम आहे। इहे त थिया फॉर्मर चीफ मिनिस्टर, पर सिटिंग ॿ मिनिस्टर आहिनि, हिकिड़ो पीर साहब पीर सदरुद्दीन आहे ऐं ॿियो हू आहे असांजो गुलाम मुर्तज़ा जतोई साहब। इहे ॿई सिटिंग फेडरल मिनिस्टर आहिनि। ऐं टियों आहे अब्दुल हकीम बलोच, उहो बि सिटिंग चीफ फेडरल स्टेट मिनिस्टर आहे। हा हा हाणे इन्हनि जे पोयों बि त 4 माण्हू आहिनि ऐं हीउ जेको पीर सदरुद्दीन आहे उहो पीर साहब पगारे जो भाउ आहे ऐं इन ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जो हिन सदर पीर साहब पगारो आहे। एवरीबडी हैज़ एक्सेप्टेड हिम। हाणे उहा गॾिजी ऐं उन सां ॿिया खोड़ माण्हू आहिनि, इहे त मां नाला कया, उनमें हुसैन हारून साहब आहे। जेके बि पॉलिटिकल माण्हू पीपल पार्टीअ में न आहिनि उन्हनि जी 80% माण्हू इन अलायंस में। ठीकु साईं, तव्हांखे मां उमेद आहे त बहितरी ईंदी। मुंहिंजो अंदाज़ो आहे त इहा निकिरी पए ॿाहिरि त बहितरी ईंदी, तब्दीली बि ईंदी। शाह साहब तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी। नाज़रीन, हिन प्रोग्राम जा शाह साहब सां 2 हिसा थिया। पहिरियों सो तव्हां गुज़िरियल हफ़्ते ॾिठो, ॿियो सो ही ॾिठो। असां पंहिंजे केतिरे मक़सद में केतिरो कामयाबु थियासीं इहो तव्हां फ़ैसिलो कंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।